पाकिस्तान जे वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो आहे त गुज़िरियल 47 सालनि में ही पहिरियों भेरो आहे जो अमरीका ऐं ईरान जा वफ़द पाकिस्तान जी दरख़्वास्त ते इस्लामाबाद आया ऐं आम्हूं साम्हूं वेही ॻाल्हियूं कयूं। वफ़ाक़ी काबीना जे इजलास खां पोइ ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म ॿुधायो त अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ऐं ईरानी सदर मसूद पेज़ेश्कियान जो थोराइतो आहियां, जिन अमन लाइ संजीदगीअ सां कोशिशूं कयूं। हुन वधीक चयो त ॿिन्ही मुल्कनि विच में मुलाक़ात खां अॻु 2 हफ़्तनि जी जंगबंदीअ ते बि इतफ़ाक़ थियो, जंहिंखां पोइ 11 अप्रैल ते ॿिन्ही मुल्कनि जा वफ़द इस्लामाबाद पहुता, जिते लॻभॻि 21 कलाकनि ताईं डिघियूं ॻाल्हियूं थियूं। वज़ीर आज़म मूजिबि पाकिस्तान ख़िते में अमन लाइ पंहिंजो किरदारु जारी रखंदो ऐं अमरीका ऐं ईरान विच में बाक़ी रहियल मसइला हल करण लाइ कोशिशूं जारी आहिनि। हुन इस्लामाबाद में थियल ॻाल्हियुनि खे तारीख़ी करार ॾींदे चयो त पाकिस्तान खे इहो एज़ाज़ु मिलियो आहे जेको हर मुल्क खे नसीबु नथो थिए। ॿिए पासे अमरीकी नायब सदर JD वेंस ख़बरदार कयो आहे जेकॾहिं ईरान आबनाए हुर्मज़ में जहाज़नि जी अचवञ रोके त अमरीका बि सख़्तु क़दम खणी सघे थो। हुन इन अमल खे मुआशी दहशतगर्दी करार ॾिनो आहे। JD वेंस मूजिबि पाकिस्तान में थियल ॻाल्हियुनि में अॻुभराई ज़रूरु थी आहे, पर हाणे फ़ैसिलो ईरान खे करिणो आहे। रिपोर्टुनि मुताबिक़ ईरान खे यूरेनियम पैदावार 5 सालनि ताईं रोकण जी तजवीज़ ॾिनी आहे, जॾहिं त अमरीका 20 सालनि जी पाबंदीअ ते ज़ोर ॾेई रहियो आहे। इन इख़्तिलाफ़ सबबि अञा ताईं को बि हतमी मुआहिदो न थी सघियो आहे। अमरीका जो वाज़े मौक़िफ़ आहे त ईरान खे कॾहिं बि एटमी हथियार हासिलु करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी ऐं उन लाइ सख़्तु निगरानीअ जो निज़ाम पिणु घुर्बल आहे। ज़रियनि मूजिबि ॿिन्ही मुल्कनि विच में ॻाल्हियुनि जो ॿियो दौरु जल्द थी सघे थो, जंहिं लाइ इस्लामाबाद ऐं जेनवा जहिड़ा शहर ग़ौर हेठि आहिनि। इन दौरान आलमी मंडीअ ते बि असरु पियो आहे, जिते तेल जी क़ीमतुनि में घटिताई ॾिठी वई आहे, छाकाणि त जंग जे ख़तरे में आर्ज़ी घटिताई आई आहे। ॿिए तरफ़ ईरान दावा कई आहे त अमरीका ऐं इसराइल जे हमलनि सबबि मुल्क खे लॻभॻि $270 अरब जो नुक़सानु थियो आहे, जंहिं जो अज़ालो बि हाणे ॻाल्हियुनि जो हिसो बणिजी चुको आहे। साॻिए वक़्तु पाकिस्तान, सऊदी अरब, तुर्की ऐं मिस्र जे सिफ़ारती कोशिशुनि जो सिलसिलो जारी आहे, जंहिं जो मक़सदु ख़िते में अमन खे यक़ीनी बणाइणु आहे। माहिरनि जो चवणु आहे जेकॾहिं ईंदड़ दौर जी ॻाल्हियुनि में अॻुभराई थी त उहो न रुॻो ख़िते पर पूरी दुनिया लाइ वॾी कामयाबी हूंदी। इस्लामाबाद में शुरू थियल ही सिफ़ारती अमल हाणे आलमी अमन लाइ हिकु अहम मोड़ बणिजी वियो आहे। हाणे सॼी दुनिया जी ईंदड़ ॾींहंनि ते नज़र आहे छा अमरीका ऐं ईरान कंहिं हतमी मुआहिदे ते पहुची सघंदा या न।